सदक़ल्लाहु मौलाना अल-अलीयुल अज़ीम सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। अज़ीज़ो भाइयों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे अणगणिया एहसान जे करीम भलाड़ो दिहाड़ो पंहिंजे भलारे घर में जमा कयो आहे, पंहिंजे भलारे दर जी हाज़िरी नसीब कई आहे। शुक्र आहे अल्लाह जा जो अल्लाह जे कम सां असां सभु गॾु थिया आहियूं। प्यारा भाइरो, रबीउल अव्वल शरीफ जो आख़िरी जुमो आहे, सो दिलि चए थी त तव्हांखे मदीने वारे साईं जे ज़ात बाबरकात बाबति कुझु ॻाल्हियूं सम्झाए। पुट, हिकिड़ी ॻाल्हि यादि रखण जी आहे, जेतिरा बि अल्लाह जा नबी आहिनि, जेतिरा बि अल्लाह जा नबी आहिनि, पोइ नबी आहिनि, रसूल आहिनि, पैगंबर आहिनि, हड़ई नबी रसूल पैगंबर अल्लाह उन्हनि खे ख़ासुल ख़ास बणायो। असां सुन्नियुनि जो अक़ीदो आहे, सम्झो वाज़े अखरनि में सम्झायां, असां अहले सुन्नत वारनि जो अक़ीदो आहे त जेके बि नबी आहिनि उहे असां वांगुरु इंसान जी असां वांगुरु हरगिज़ न आहिनि। नबीयनि जा जिस्म, नबीयनि जा जिस्म, नबीयनि जो ॾिसणु, ॿुधणु, हलणु, घुमणु, ॻाल्हाइणु, शादियूं करणु, ॿार ॼणु या पंहिंजे क़ौम कबीले सां उथणु वेहणु, जेके बि ज़िंदगी रोज़मर्रा जा मामलात आहिनि, इहे जेके बि उन्हनि जा फेल आहिनि, उन्हनि समूरनि खे जेकॾहिं असां पाण वांगुरु सम्झूं त असां नबीयनि जे जुती जी मिटीअ जे बराबरि बणायूं। सम्झो या न सम्झो? इहो असां सुन्नियुनि जो अक़ीदो आहे। नबीयनि जा जिस्म, नबीयनि जा जिस्म अल्लाह जन्नत वारा जिस्म बणाया। जहिड़ी तरह जन्नत में वेंदा त उन्हनि खे न बुख जो अहसास हूंदो, न उञ जो अहसास हूंदो, न उन्हनि खे ज़ालुनि जो अहसास हूंदो। यानी उन्हनि खे अल्लाह ताला जन्नती जी मर्ज़ी ते छॾे ॾींदो। कन खाइनि तॾहिं बि मर्ज़ी, त न खाइनि मानी खाइनि मर्ज़ी लाइ, न खाइनि जन्नती जिनमें जन्नत में वेंदा त उहो पंहिंजे ख़्याल जे मुताबिक़ सोचींदा, अल्लाह जेकॾहिं हीअं थिए अल्लाह ताला उहो करे छॾींदो। जन्नती जन्नत में वेंदा, हीअं पखी पियो हवा में उॾामंदो वेंदो, चवंदो दुनिया में पखी खाईंदो हुयुसि, जे अॼु इहो पखी खावां। इहो सोचींदो उहो पखी कटजी भुॼी तरी अचे साम्हूं जे पोइ खाईंदो। उहो जेके हॾा वॾा गॾु थींदा न, वरी उहे हॾनि खे अल्लाह ताला वरी नई जान ॾींदो, नओं रूह ॾींदो, इहो उॾामंदो वरी। सुभान अल्लाह। जहिड़ी रीत जन्नती उन्हनि खे अल्लाह ताला बुख खां, उञ खां ऐं ॿियनि मामलातनि खां पाक बणायो आहे, तहिड़ी तरह दुनिया जे अंदरि नबीयनि खे अल्लाह ताला जन्नती लिबास पहिराए, जन्नती बुत ॾेई, जन्नती ढांचो ॾेई अल्लाह ताला को मबूस इन करे असां अहले सुन्नत वारनि जो अक़ीदो आहे त नबीयनि खे जेको पाण जहिड़ो चवे उहो भुलियल आहे, भटकियल आहे, राह खां हटियल आहे। नबीयनि जहिड़ो काइनात में ॿियो केरु आहे ई कोन। वरी मिसाल ॾियां तव्हांखे ॻाल्हि सम्झाइण। पुट, वक़्त जो ऑफिसर आहे, मिसाल जे तौर पुलिस जो SHO आहे, पुलिस थाणे जो, हिकिड़े थाणे जो चङो मुड़ुसु आहे, त उनजे हेठां सॼो सिपाह हूंदो, जेको थाणो हूंदो उन जी एरिया हूंदी, उहो सभु उनजे हेठां हूंदी। उनजा सिपाही उनजी आगुरभा कंदा, इज़त कंदा, उनजो हुकुम बजा आणींदा ऐं
जीअं चवंदो FIR लिखो त लिखाराए वठंदा। वरी उन खां मथे आहे SP आहे साईं सॼे ज़िले जो मालिक आहे। उन खां मथे आहे IG आहे DIG आहे ऑफिसर। जीअं जीअं रैंक वधंदी वेंदी, जीअं जीअं उन्हनि जी इज़त वधंदी वेंदी, तीअं तीअं उनजो प्रोटोकॉल बि वधंदो वेंदो, उनजी ताक़त बि वधंदी वेंदी, उनजी हुकूमत उनखे मुख़्तलिफ़ तरह सां इज़तूं ॾींदी, गाॾियूं ॾींदी, प्रोटोकॉल ॾींदी, उनजी हिफ़ाज़त जे लाइ पुलिस वारा हूंदा। जीअं जीअं ऑफिसर वॾो थींदो वेंदो IG DIG, वरी जेकॾहिं फ़ौजी आहे त मेजर ब्रिगेडियर थींदो, जनरल ताईं पहुचंदो। हाणे पाकिस्तान में हिकिड़ो जेको सिर्फ़ु बरी फ़ौज जो सिपह सालार आहे या सभु फ़ौजुनि जो सिपह सालार आहे, त उहो सभिनी फ़ौजुनि जो चङो मुड़ुस आहे। सभु फ़ौजुनि में उनजो हुकुम हले थो, जीअं चवे थो तीअं थिए थो। वरी सदर आहे त सदर जो पंहिंजो प्रोटोकॉल आहे, पंहिंजी इज़त आहे। जीअं उनजो मसनद आहे त उनजी कुर्सी आहे त उनजी इज़त बि उनजे हुकुम जे हेठां पुलिस बि आहे, फ़ौज बि आहे, रेंजर्स बि आहे, वॾा वॾा इदारा आहिनि, खुफ़िया इदारा, ज़ाहिर वारा इदारा, हर इदारो उन सदर जो हुकुम मञण जे लाइ मजबूर आहे। सम्झो या न सम्झो? जीअं जीअं उनजी पोस्ट वधंदी वेंदी, तीअं तीअं उनजो शान बि, उनजो हुकुम बि। सम्झो या न सम्झो? मिसाल ॾिनो मां ॻाल्हि सम्झाइण लाइ, बिला तशबीह बिला मिसाल। अल्लाह जा नबी, अल्लाह ताला कंहिं नबीअ खे कंहिं इलाइक़े जो नबी बणायो, कंहिं खिते जो नबी बणायो, कंहिं क़ौम जो कंहिंखे अल्लाह ताला नबी बणायो। मदीने वारे साईं जो जेॾी महिल वारो आयो न, मदीने वारे साईं खे अल्लाह ताला जहाननि जो नबी बणायो, पूरी काइनात जो, मलाइकनि जो, इंसाननि जो, जिन्ननि जो, ॾिसण वारी मखलूक, अणॾिठी मखलूक, असां जेके ॾिसूं था उन्हनि जा बि महबूब नबी, जेके असां नथा ॾिसूं उन्हनि जा बि मुंहिंजा महबूब नबी आहिनि। रुॻी दुनिया न, दुनिया खां अलावा जिथे जिथे जहान आहिनि उते उते मोहम्मद मीर जा उम्मती आहिनि। हज़रत जिब्रील अमीन आयो साईं करीम वटि, या रसूल अल्लाह, छा अव्हांखे ख़बर आहे त अव्हांजे रब अव्हांजो शान कीअं वधायो आहे? साईं फरमाइनि, जिब्रील तूं ॿुधा। अर्ज़ की या रसूल अल्लाह, अल्लाह तो फरमाए मूं रब पंहिंजे ज़िक्र सां तुंहिंजो ज़िक्र गॾे छॾियो। जिथे मुंहिंजो ज़िक्र हूंदो उते तुंहिंजो ज़िक्र हूंदो, जिथे मुंहिंजो ज़िक्र हूंदो, जिथे मुंहिंजी खुदाई हूंदी उते मोहम्मद अमीन तुंहिंजी मुस्तफ़ाई। पोइ मलाइक मदीने वारे साईं जे दीदार जा मुश्ताक, नबी महबूब जे दीदार जा मुश्ताक, जिन्न महबूब जे दीदार जा मुश्ताक, इंसान महबूब जे दीदार जा मुश्ताक, खुद अल्लाह जी ज़ात पंहिंजे हबीब जो दीदार पई करे। आहे न कमाल जी ॻाल्हि? पोइ नबीअनि में अल्लाह ताला दर्जा बंदी करे सभिनी खां जेको आला मक़ाम ॾिनो उहो तुंहिंजे मुंहिंजे नबी खे। हाणे महबूब जो शान आला थियो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उनजो जिस्म बि त ओड़ो आला हूंदो न। मूं तव्हांखे ॿुधायो त जीअं जीअं उनजो प्रोटोकॉल वधंदो आहे तीअं तीअं उनजी शख़्सियत निराली थींदी आहे, उनजी ज़ात निराली हूंदी आहे, इल्म अमल वारो हूंदो आहे, उहो उन मनसब खे सम्झण वारो हूंदो आहे, उन उहिदे खे सम्झण वारो हूंदो आहे। मदीने वारे साईं खे रब जहान जो मालिक जो बणायो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे न त उहो महबूब इल्म बि त ओड़ो रब ॾिनो हूंदुसि। कुरान में रब तो फरमाए वअल्लमक मा लम तकुन तअलम, महबूब जो कुछ न ॼाणंदो हुए मूं अल्लाह तोखे सेखारियो। छो तुंहिंजी मसनद अहिड़ी आहे, तुंहिंजो ओहदो अहिड़ो आहे जो तूं काइनात सॼे जो रसूल आहीं, तूं काइनात सॼे जो पैगंबर आहीं। समूरनि इंसाननि जिन्ननि काइनात सॼे जे अंदरि जो कुझु आहे सभिनी जो नबी तूं मोहम्मद मीर आहीं। जिथे जिथे उम्मत हूंदी त नबीअ खे त ख़बर हूंदी त हिते हिते पोइ मञण वारा सम्झो ॻाल्हि न सम्झो? मञण वारा में असां सिर्फ़ु इंसान थो रहियूं, सिर्फ़ु असां इंसान जो त नबी न आहे। मदीने वारो साईं त अल्लाह करीम जी काइनात सॼे जो रसूल आहे।
उन्हनि में कहिड़ी मखलूक किथे रहे थी, कहिड़ी मखलूक किथे रहे थी, तोखे ख़बर आहे न आहे, मूंखे ख़बर आहे न आहे, पर मदीने वारे साईं खे अलाह ताला इल्मु ॾिनो आहे त तुंहिंजी उम्मत हिते बि रहे थी, हिते बि तोखे दुरूद पढ़े थी, हिते बि तोखे यादि करण वारा रहंदा, हिते बि तोखे इल्मु बि अहिड़ो ॾिनईंसि जो काइनात सॼी महबूब जे साम्हूं ईअं हूंदी जीअं सरय जो दाणो तरीअ ते हुजे। ईअं महबूब वेठा मदीने में जबल ओहद ते, ओहद जे शहीदनि वटि साईं करीम पंहिंजी मसनद घुराई, मिंबर ते वेठा, मिंबर मुस्तफा, मिंबर ते महबूब वेही फरमाया अल्लाह जो कसम हिन जगह तां मां अर्श मौला खे, आसमान खे, जन्नत खे हिन अखियुनि सां थो ॾिसां। मूसा कलीमुल्लाह बि अर्ज़ कयो रब्बी अरनी, मौला मुंहिंजो दीदार करा। रब फरमाया तूं ॾिसी न सघंदे, मां दीदार कराया लखतारा पर तूं ॾिसी न सघंदे। मदीने वारो साईं जेॾी महिल रब वटि वियो त हिननि अखियुनि सां पंहिंजे रब जो दीदार कयो। सुभान अल्लाह। मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी हो, साहिब किताब नबी हो, वॾे शान वारो, वॾे मक़ाम वारो, पर रब फरमायो लन तरानी, तूं ॾिसी न सघंदे। पर मदीने वारे साईं जो रुतबो इहो आहे जो हिननि अखियुनि सां रब खे ॾिठई त अल्लाह तो फरमाया फतुमारूनहु अला मा यरा वलक़द रआहु नज़लतन उखरा, ता मुंहिंजे महबूब सां झगड़ो था कयो त ॾिठई अलाए न ॾिठई, मुंहिंजो दीदार कयई अलाए न कयई, पर ॿुधो मुंहिंजे नबीअ त वरी 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 मुंहिंजा पे दीदार कया। दीदार बि ईअं पे कई जो अख न हेॾे पई थिए न हेॾे पई थिए, अख न मथे पई अचे न हेठि पई अचे, बसि मुंहिंजो दीदार कंदी पई रहे, मूंखे ॾिसंदी पई रहे त मुंहिंजे दीदार मां अख हेॾे होॾे थी कोन। जा अख रब जो दीदार करे, दिल बराबर ध्यान सां ॿुधो, जा अख रब जो दीदार करे, उन अख में केॾी वॾी ताक़त हूंदी जो उहा दुनिया जी कहिड़ी शइ न ॾिसंदी। वेठो मदीने में आहे, इहा अख अर्श मौला खे ॾिसे थी। मदीने मां वेही जन्नत खे पंहिंजी अखियुनि सां जेको माण्हू ॾिसे त उन अख जो त को कमाल हूंदो न पुट। विच में पर्दा आहिनि, विच में रुकावटूं आहिनि, विच में अखियुनि जे आॾो असांजे अखियुनि जे साम्हूं भित अची वञे, असां परे पासे नथा ॾिसी सघूं, पर कमाल आहे मुंहिंजे आका जो वेठो मदीने में आहे, मथे झुड़ अची आहे, हो सभु सिज चंड कतियूं तारा कुतुब लताड़ींदे वो जन्नत खे पंहिंजे अखियुनि सां। महबूब मोहम्मद मीर जी ज़ात जो कमाल आहे जो मुंहिंजो महबूब जीअं जंहिं अख सां तोखे मूंखे ॾिसे तीअं ज़मीन में अंदरि पूरियलनि खे हिननि अखियुनि सां ॾिसंदो। हदीस आहे मदीने वारे साईं मुंहिंजे लजपाल नबी मुंहिंजे करीम आका फरमायो हिकिड़ो असहाबी हो वफ़ात करे, उनजे जनाज़े में मुंहिंजा महबूब हलिया त पेरनि जी आङुरियुनि ते पिया हलनि, पेरनि जी आङुरियुनि ते पिया हलनि। असां अर्ज़ कयो या रसूल अल्लाह इहो ईअं कीअं था हलो? साईं फरमाया त हिन खुशबख़्त जी जनाज़े में अल्लाह जा मलाइक लथा आहिनि, पर मलाइक बि एॾा लथा आहिनि जो मदीने जी का बि जॻह वांदी नथो ॾिसां जिते सोलो पेर रखां, एॾा मलाइक लथा आहिनि। वेठा त असां बि हुआ पर उन्हनि न ॾिठो, मुंहिंजे मुहम्मद बि न ॾिठो। वरी जेॾी महिल मुंहिंजा आका आया कब्रिस्तान में त उन असाबी खे पूरियनि त मुंहिंजे महबूबनि दुआ घुरियो, मुंहिंजा मौला जहिड़ो तेड़ो मुंहिंजो अथई पार। साईं करीम रोअण लॻा, घणी देर उनजी बख़्शिश जी दुआ घुरियो। घणी देर खां पोइ जेॾी महिल दुआ ख़तम थी त असां अर्ज़ कयो या रसूल अल्लाह हिन जे लाइ रुनो? साईं फरमाया जीअं हे असाबी मुंहिंजो क़बर में वियो त हिनखे क़बर जो अज़ाब थियो, क़बर जो अज़ाब थियो, मां मोहम्मद मीर पंहिंजे अखियुनि सां ॾिसां। हुनखे जेॾी महिल तकलीफ़ थी त पोइ ओॾी महिल हथ कया मौला मुंहिंजे करे बख़्श करे, मुंहिंजे करे करम करी। पोइ अल्लाह ताला मुंहिंजे करे हुनखे बख़्श फरमाए। हिकिड़े पासे मलाइक एॾा लथा जो महबूब पेर न पिया रखे सघनि, ॿिए पासे क़बर में वियो त
साईं करीम अल्लाह फरमाइनि अज़ाब पियो थिए पुछण वारनि पुछो या रसूल अल्लाह छो अज़ाब थियो साईं फरमाए त हे पंहिंजे घर वारनि सां सही न हलंदो पंहिंजे घर वारनि सां ज़ाल सां पंहिंजे अम्मा सां पंहिंजे अबे सां उन सां सोलो न हलंदो हो उन करे हिनखे इहा तकलीफ़ थी बाक़ी आबिद हुयो निमाज़ी हुयो ज़ाकिर हुयो शाकिर हुयो मुजाहिद हुयो हर इबादत करण वारो हुयो सब कुछ करण वारो हो पर पंहिंजे घर वारनि सां सही न हलंदो इन करे इन हिकिड़े अमल जे करे हिनखे सख़्ती थी पर उहा मोहम्मद अमीर जे सदके अल्लाह ताला बख़्शे सुभान अल्लाह ध्यान सां ॿुधो वेठा महबूब असाबनि सां गॾु जे अख सां मलाइकनि खे ॾिसनि उन अख सां मदीने वारा साईं क़ब्र में पूरियल खे पिया ॾिसनि सुभान अल्लाह क़ब्र में अंदर जेको दफन थियो पिया उन खे पंहिंजी अखियुनि सां था ॾिसनि पिया सॼो ज़िलो नौशेरो अथव ज़िलो दादू अथव सिंध अथव सॼी ॻोल्हियो पंजाब हिंद पाकिस्तान अरब अजम सभु ॻोल्हियो को अहिड़ो मोलो त वठी अचो जेको कुर्बान वञा मुंहिंजा महबूब तुंहिंजी शान घोर वञा रब फरमाए त आहे बशर आहे इंसान पर इंसान अहिड़ो आहे जो हिन नखियुनि सां रब जो दीदार कंदो साईं करीम अल्लाह फरमाए हिकिड़े ॾींहुं मां सुतो तहज्जुद निमाज़ ते उथियुसि देर सां फजर ते आया असाबनि खे फरमाए त मूंखां पुछो मां छो अॼु फजर ते देर सां आहियां पुछो न या रसूल अल्लाह ॿुधायो छो देर सां आया हो साईं करीम फरमायो अॼु तहज्जुद निमाज़ पढ़ी मुसल्ले ते वेठो हुयुसि हीअं जो नज़र कयमि ॾिठमि त मुंहिंजो रब मुंहिंजे साम्हूं मुंहिंजो अल्लाह मुंहिंजे साम्हूं वेठो रूबरू रूबरू सुभान अल्लाह तुंहिंजे शान था घोर बच्चा पंहिंजा बच्चा ॿार अबू अम्मा घोर कया काइनात सिंगे दी मौला मदीनो ॾेखारियो पर मदीने वारे साईं जे दीदार ला अर्शन वारो रब बि कॾहिं कॾहिं पाणी सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं दा फरमाए मुंहिंजो रब मुंहिंजे साम्हूं हो पोइ मूंखे फरमाई त महबूब ॿुधाए मलौल आला जा फ़रिश्ता हिक ॿिए में बहस था कनि कहिड़े मामले ते था बहस कनि ॿुधा पोइ मूं अर्ज़ कयो त मुंहिंजा मौला मूंखे ख़बर न आहे रब फरमाए महबूब ॿुधाए मलय आला वारा फ़रिश्ता छा था ॻाल्हाइनि हिक ॿिए में मूं अर्ज़ कयो मौला मूंखे ख़बर न आहे वरी टीह रब फरमाए महबूब ॿुधा मलय आला वारा फ़रिश्ता छा में था बहस कनि मूं अर्ज़ कयो मुंहिंजा मौला मूंखे ख़बर न आहे रब फरमाए मुंहिंजे वेझो थी मदीने वारे साईं खे रब फरमाए वेझो थी महबूब फरमाए मां रब जे वेझो थी रब मुंहिंजे वेझो थी मां रब जे वेझो थी तव्हांजो अल्लाह मूंखे भाकुर पातो अल्लाह जो जिस्म उन जे शान मुताबिक़ तूं मूं वांगुरु न आहे रब करीम महबूबनि खे पंहिंजे भाकुर में आंदो पोइ साईं फरमाए त अल्लाह जे आङुरियुनि जी थधाण मूं पंहिंजे सीने में महसूस कई पंहिंजे सीने में उहा थधाण महसूस कई पोइ जीअं थधाण सीने में आई त दुनिया ठहण खां अॻु में दुनिया ठहण खां पोइ दुनिया ख़त्म थियण ताईं दुनिया जे ख़त्म थियण खां बाद ताईं जो कुझु हुयो थियो थी रहियो आहे सभु जो सभु मूं मोहम्मद अमीर खे ख़बर क़ुरान में रब फरमाए अल्लमक मा लम तकुन तअलम पोइ साईं खे महबूबनि खे अल्लाह फरमाए महबूब ॿुधाए हाणे मलाए वारा फ़रिश्ता छा था चवनि साईं फरमाए त ओ जेके आसमान सतन आसमाननि खां मथे फ़रिश्ता हिक ॿिए में ॻाल्हाइनि पिया न मदीने में वेही मां हुन जो ॻाल्हाइण ॿुधां पियो कमाल जी ॻाल्हि आहे तूं ऐं मां मेल खन पंध वारे जो आवाज़ नथा ॿुधी सघूं असां मोबाइल जा मोहताज आहियूं असां लाउड जा मोहताज आहियूं असां स्पीकर जा इन्हनि जा मोहताज आहियूं पर कुर्बान वञा मदीने वारा तुंहिंजे शान सां जो तूं वेठो मदीने में ई सतन आसमान लखे अरबे खरबे किलोमीटर परे मलाइक था ॻाल्हाइनि उन्हनि जो ॻाल्हाइण मदीने में वेही थो ॿुधी वाह वाह मुंहिंजा
जेको महबूब मलाइकन जा आवाज सतन आसमानन का मथे वारन मलाइकन जा ॿुधे उन का मोरो परे आ वध में तो 3000 2000 4000 5000 10000 किलोमीटर हूंदासीं जेको लखे अरबे खरबे किलोमीटर मथे वारा आवाज ॿुधे सुभान अल्लाह चओ न सुभान अल्लाह कमाल आ मुझे साईं जो कमाल आ मुझे लजपाल नबी जो मदीने वाले साईं जे ला रब तो फरमाए त मुझे महबूब के तहां जे उम्मत जे हर अमल जी खबर साईं दा फरमा मां पंहिंजी उम्मत जे हर अमल का वाक़िफ़ आहियां सुभान अल्लाह सुभान ये ॿुधण हुयो वरी हीअं असां बि आया मदीने वारे साईं वटि या रसूल अल्लाह जंग ते आया सफ़र में हुया पानी ख़त्म थी हलियो उञ लॻी जानवर उञ में प्यासा जे थिया अर्ज़ कई या रसूल अल्लाह हाणे उञ बि ॾाढी लॻी आहे सफ़र बि कयो आहे ॿी का वाह कोन्हे पाणी किथां मिले कोन थो तव्हां मदद कयो साईं फरमाया पाणी थोरो अथव हिकिड़े असां बि चयो या रसूल अल्लाह मुंहिंजे प्याले में थोरो पाणी आहे मुझे मशकीज़े में थोरो पाणी आहे साईं फरमाया लाहे चई त मां लाहे आयुसि बसि एतिरो जो न प्याले जे तरे में पाणी हुयो साईं करीम उहो पाणी पंहिंजे हथ मुबारक उन पाणीअ में हीअं ॿोड़िया हथ मुबारक मदीने वारे साईं उन पाणीअ मथां पंहिंजा हथ मुबारक ॿोड़िया हथ ॿोड़े हीअं जो आङुरियूं सिधियूं कयनि त हर आङुर मां पाणीअ जी छाड़ वही हाणे तूं सॼी दुनिया जा इंसान गॾु कर उन्हनि खे चओ त पाणी में हथ विझी हीअं आङुरियूं सिधियूं कनि त पाणी वहे असां खां पुछो त घणो पाणी जेको साईं करीम जी आङुरियुनि मां निकितो जी असांजो सॼो लश्कर उहो पाणी पीतनि गुस्ल बि कयनि पंहिंजे जानवरनि खे बि उहो पाणी पीआरनि पर जे लखनि में बि लश्कर हुजे हा त लख बि न खुटाए महबूब जी आङुरियुनि जो कमाल जिस्म जो कमाल वरी महबूबन करीम हीअं जिस्म सां हलंदा त मदीने वारे साईं जो काइनात में वाहिद इंसान मुंहिंजा महबूब आहिनि जो हुननि जे जिस्म जो पाछो कॾहिं न थियो इंसान हुजे त पाछो थिए न रब फरमाए त आहे बशर पर बशर अहिड़ो आहे जो हुनजो पाछो थियण गवारा ई मुंहिंजे मुस्लिम करीमन फरमायो आहे त पाछो अल्लाह ताला हीअं न करे न ठाहियो जो को मुनाफ़िक मना महबूब जे पाछे ते पेर रखे अल्लाह खे इहो गवारा ई कोन हो भई पाछो इंसान जो हूंदो आहे कारो पाछो कारो हूंदो आहे मदीने वारो पाण नूर ऐं सायो कारो थिए रब खे गवारा ई चओ न सुभान अल्लाह काइनात सॼीअ में मदीने वारे साईं जी ज़ात वाहिद अहिड़ी हुई जंहिंजो पाछो न थियो ऐं महबूब करीम पुट पाछो उनजो थींदो आहे जेका सख़्त शइ हुजे हीअ लोह आहे न हिन जो पाछो थींदो इंसान सख़्त जान उनजो पाछो थींदो मदीने वारे साईं खे अल्लाह ताला नूर वारो हुया बशर पर उनजो जिस्म अहिड़े नूर मां ठहियो जो उन जे अंदर सकाफत जेका सख्ती हुई न जिस्म जी उहा सॼी अल्लाह ताला ख़त्म करे हिन जिस्म खे अल्लाह ताला नूर वारो जिस्म हाणे जेको नूर हूंदो उनजो पाछो कीअं थींदो पोइ असां अहले सुन्नत वारनि जो अक़ीदो आहे त असां चवंदा आहियूं त मुंहिंजे महबूब जहिड़ो न आयो न ईंदो न ॼायो न ॼमंदो असां अर्ज़ो कंदा आहियूं मुंहिंजा महबूब बसि असांजे करम फरमायो असां तव्हांजा उम्मती आहियूं जहिड़ा तहिड़ा आहियूं अव्हांजी नज़र करम फरमायो कीअं अचो त तव्हांखे ॿुधायां बसि तकरीर मुंहिंजी ख़तम थी इहे शेर थो पढ़ां
ए हबीबे खुदा वो तुझो नौकर आया साईं सतड़ा अघा तुझो नौकर आया हबीबे खुदा वो तुझो नौकर आया सोना सतड़ा करना जुदा ये सही सुन सदा पाना करना जुदा सिरणो तो ता फिदा तो जो सिरणो तो ता फिदा तो जो कर रहा तू जो कासिम इस्म आदत तुझी करम या रसूल अल्लाह तुझो कासिम इस्म आदत तुझी करम हाणे रख जा मदनी भरम तुझो नौकर आया रख जा अरबी भरम तुझो नौकर आया उम्मती थियायो ताणे असांजो हक़ आहे त पंहिंजे महबूब सां वफ़ादारी मुंहिंजे महबूब खे जिस्मानी तौर रूहानी तौर मदीने वारे साईं खे हर तरह सां अल्लाह ताला नवाज़े छॾियो मुंहिंजे महबूब जहिड़ो त को कोन्हे पर मुंहिंजे महबूब जे ग़ुलामनि जहिड़ो बि को कोन्हे पर मुंहिंजे महबूब जे ग़ुलामनि जे ग़ुलामनि जे ग़ुलामनि जे ग़ुलामनि जहिड़ो बि को कोन्हे सुभान अल्लाह सो भेंट उते कजे जिते हिक जहिड़ा हुजनि भेंट उते कजे छाजू भेंटूं छाजू रीसूं अड़े छरिया थियायो मुंहिंजो पुनल ओरा रीसूं छाजू भेंटूं अदा चरिया थियायो मुंहिंजो पुनल ओरा